ने वण खे टेक ॾई सोचा वेठो रोई रोई थी वयूं कीअं जुदायूं रे अल्लाह थी वयूं कीअं सलाम जुदायूं। अलैकुम। वालेकुम सलाम। बट छा आहे कीअं हेड़ा हीना हाल करे छॾिया थी छा थियो थी भेणा? बस यार कोका केड़ा तो सूर पुछे जॾहिं खां महबूबा जी शादी थी वई आहे मुंहिंजी त ज़िंदगी ज़हर थी वई आहे। अरे महबूबा शादी करे हुते खुश लगी पई आहे वॾो कुछ आहे बुसरियूं खाए थी घुमे फिरे थी सिंगार करे थी तूं नला हाल हीना करे छॾिया। अरे अरे ॻाल्हि त ॿुधाए सिंगार करे थी बुसरियूं खाए थी तुंहिंजी माइटाणी आहे छा? मटियाणी न आहे बाबा मांखे ख़बर हुई न। हाँ हाँ अच्छा तोखे ख़बर पई? हाँ तूं हरू भरू छड़ो ईअं लॻो पियो आहे यार कुछ पाण खे ॾिस स्टैंडर्ड पंहिंजो इश्क लॻई त पोइ पुछंदो माए कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। इश्क लॻई त पोइ पुछंदो माए कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में अकेलो थी संसार में। इश्क लॻई त पोइ पुछंदो साए कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। त भाई आयो इश्क मां ईअं चरियो न आहियां थियो उनजी मूंसां एॾी मोहबत हुई बस छा ॿुधायां। हाणे ॻाल्हि ॿुध हा मिलंदे उन्ही सां हा अती एतिरी दिलि हल कीअं हल पोइ हल त तोखे अॼु मां मिलायां थो हुन सां। तोखे ख़बर आहे जंहिं ॻोठ में रहंदी आहे? हा मांखे ख़बर आहे वो फलाणे वो ॻोठ न आहे वो हा, जेको हा, हा। उन में आहे उन में यार पोइ ॾिसी आयो आहियां तुंहिंजी बस वॾी चकर। महिरबानी हल मूंखे मिलाए। हल हल उथ, 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 वाह वाह पोइ त भला ई आहे। हा ओ यो हे साम्हूं ॻोठ नथो ॾिसे इहो? हा हा ओ इहो अथसि ओ हे परियों घर अथसि महबूब तुंहिंजे। कहिड़ो कहिड़ो? ओ हे परियों घर। इहो घर अथसि? हा हा इहो हाँ। इहो 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 सही आहे हे हमरा त काॾे वञे इहो घुमे थो केरु आहे? इहो त हिननि जे ॻोठ जो आहे हिन जे ॻोठ जो आहे? घर इन जो हुनजे भरिसां आहे। अलाह अलाह पोइ पोइ बीह ॾिसूं काॾे थो वञे। ॾिसूं अलाह करे भागो हा। रस्तो त छॾे रस्ते ते बीठो आहे हा ॾिसूं। रस्तो छॾे न हा। पोइ हलूं था पाण। हा हा अरे केड़ा हो बी हे न भागा त भॼी आ वञा ॻोठ वारनि खे ॿुधायां अलाए मेयूं कढण आया अलाए ढोर कढण आया वञा ॻोठ वारनि खे अरे बीह झटपट ओड़ी बीह एॾी दिलि ते मुंहिंजी महबूब सां एॾी दिलि आहे हिन हाल करे छॾिया थी उते हुन रड़ ते वठी भॻो आहे। अड़े निभागा अहिड़ो आहे चुकां तूं भेणा सफ़ा कचरियूं को हथियार हुजे को हे हुजे फायर करे हुजे मरी वञूं ॿई मुक्त। हथियार हुयुसि ॾिठी हुयुसि हथियार घर में माण्हुनि खे हूंदा नी मोज़ कुझु बि न हुयो लठ बि न खणी आयो चरियो आशिकी करण हलियो आहे।